औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सखर में स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन समाजी अॻवान शास्ता कोसो गज़ाला अंजुम फौजिया सुमरो रोशन मीराणी राणी आवाण शहनाज रांझाणी ॿियनि जी अॻवाणी में हज़ारे औरतुनि सां गॾु सखर जे लबे मिराण पार्क खां सखर प्रेस क्लब ताईं औरत आज़ादी मार्च रैली कढी वई, जॾहिं त सखर प्रेस क्लब में औरतुनि जी तहफ़ुज़ ऐं हक़नि जे हवाले सां प्रोकार तकरीब कोठाई वई। औरतुनि जे हक़नि लाइ निकितल मार्च सखर प्रेस क्लब पहुतो त औरतुनि गुलनि जी वर्खा करे रैली में शरीक औरतुनि जो इस्तक़बाल कयो। सखर प्रेस क्लब में कोठाल तकरीब खे ख़िताब कंदे मैडम शास्ता खोसो चयो त हिन जदीद दौर में बि असांजे औरतुनि मुख़्तलिफ़ कुदनि रस्मुनि ऐं रवाजनि ऐं मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। हुननि चयो त असां औरत जी आज़ादी ऐं हक़नि जा हामी थी हर ॾाढ जबर ख़िलाफ़ मुतहिद आहियूं। तकरीब खे सखर जे सीनियर लेडी रिपोर्टर ऐं समाजी अॻवान सैरिश कोकर गज़ाला अंजुम ऐं ॿियनि औरत अॻवाननि पिणु ख़िताब कयो। जेके संग चटीअ जो आहे ऐं जिरगा सिस्टम जेको आहे उहे बि असांजो ख़तमु न थियो आहे। इम्प्लीमेंट कानून पास थियनि था मगर उन ते इम्प्लीमेंट नथी थिए। इन जे करे गवर्नमेंट खे खपे त इन्हनि ते इम्प्लीमेंट कराइनि। असांजी जेका नियाणियूं असांजूं आए ॾींहुं केस वधंदा था वञनि, रेप केस जेके मासूम नियाणियुनि सां थियनि था ऐं जेका असांजी तालीम आहे तालीम खे असांजी नियाणियुनि खे महिरूम रखियो वञे त औरत खे तालीम ॾिनी वञे। मां सम्झां थी त आलमी हवाले सां बि हिन ते तमामु घणी कोशिशूं थियनि पियूं ऐं हुकूमती सतह ते बि NGO सर्कल बि पंहिंजी तरफ़ां कोशिशि करे पियो, पर अॼु बि अगरि ॾिठो वञे त औरत उन तरह सां आज़ादु कोन्हे। अॼु बि जेको आहे न उहो आज़ादी सां का जॉब नथी करे सघे। अॼु बि कंहिं जेकॾहिं रूरल एरियाज़ में ॾिठो वञे त औरत अॼु बि पसमानदा आहे। जेसि ताईं तालुक शहर जी औरत जो आहे त उनखे हक़ बि मिलनि था, उहा आज़ाद बि आहे। बाक़ी ॿहिराड़ीअ जी औरत अञा थोरी किथे किथे आहे सख़्तियुनि में, उनखां कमु बि वरितो पियो वञे, पोरियो बि करायो पियो वञे ऐं किथे किथे उन्हनि सां जेको आहे सो मर्दनि जी ॾाढाई बि बर्दाश्त करनी थी पए उन औरत के, बहराड़िए जो औरत के। ख़वातीन का आज आलमी दिन है। पूरी दुनिया में ख़वातीन की जद्दोजहद के हवाले से ये दिन मनाया जाता है और पाकिस्तान में और ख़ास तौर पे सखर में ख़वातीन की जद्दोजहद के हवाले से ये प्रोग्राम मुनक्किद किया गया है। ख़वातीन को हकूक़ जो है ना, जो बुनियादी हकूक़ जो इस्लाम ने और हमारे आइन ने दिए हैं वो मिलते हैं, लेकिन जहाँ पे ये हकूक़ नहीं मिलते आज वो ख़वातीन वो बहनें आज हमारे साथ मौजूद हैं। तकरीब में मुख़्तलिफ़ स्टाल पिणु लॻाया विया, जिन औरतुनि जी महिनत सां ठहियल रिलियूं छबियूं कपिड़ा जुतियूं ऐं ॿियनि शयुनि जा स्टाल लॻाए औरतुनि जे हथ जे हुनर ऐं महिनत खे उजागर कयो वियो। ॿिए तरफ़ औरतुनि जे हवाले सां टेबलोज़ पेश करे औरतुनि सां थींदड़ ज़ुल्म खे ज़ाहिर कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk